अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, रानीपुर भरिसां ॻोठ मलीराणी सोलंकी में फ़क़ीर सादिक अली सोलंकी जे अंगण ते सूफ़ियाणे राग जी महफ़िल में मशहूर सूफ़ी फ़नकार फ़क़ीर न्याज़ अली, मंगणे जो अयाज़ मल्ला, बख़्शण मारवाड़ी, फ़क़ीर साम अली मल्ला, फ़क़ीर बानो जोगी, फ़क़ीर सादिक अली, सचल फ़क़ीर ऐं मुख़्तलिफ़ सूफ़ी कलाम ॻाए माण्हू मस्त करे छॾिया। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर रहीम सोलंकी मूजिबि महफ़िल में ख़ासि महिमान DHO डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी, STP अॻवान डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी ऐं ॿिया हुआ। उन मौक़े ते वॾे तादाद में सहाफ़िन ऐं ॻोठाणनि शिरकत कई। उन मौक़े ते STP अॻवान डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।